डेई टंडोबागो डिगड़ी रोड एक्शन कमेटी के सॾ ते सिम सुराड़ी अमनाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हक़ असांजो रोड थो घुर्जे, डेई डिगड़ी रोड थो घुर्जे जा उपॾारींदड़ नारा हणंदा रहिया। एहतजाजी मुज़ाहिरे में शामिल रोड एक्शन कमेटी के अॻवाननि हरीश कुमार, मेहरान दर्स, लतीफ़ जरवार, फारूक जरवार, ॿियनि ॻोठाणनि, वापारियुनि ऐं शहरियुनि जो चवणु हो असांजो रोड जो मसलो है जेको असांजा नौजवान असांजा सभई जेके भी माण्हू आहिनि उहे सभई एहतजाज मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि, पर हिननि वॾेरनि जे कननि ते ज़रो बि कन ते का सुरो नथो चुरे। जो हिननि रोड जे बारे में कुझु ॻाल्हाइणी असांखे मिलनि ई असांखे इहो रोड ठाराए ॾियनि। कई चकर हिन रोड जा पैसा मंज़ूर थिया आहिनि, पर हर वारे उहे पैसा वॾेरा कागज़नि में रुॻो रोड खे ठहियल लिखारे उहे खाई वञंदा। हिते असांजे इलाइक़े जे रोडनि जा मसइला हिते 10, 15, 20, 25 बसूं हलंदियूं हुयूं जेके कलाक ते तंगना टंडे बागे ताईं वेंदियूं डिगड़ी खां टंडोबागो, ऐं शार्ट में शार्ट रूट इहो ई आहे। उहे सभई बसूं ख़तमु थी वियूं, उहे सभु टपड़ ख़तमु थी विया। माण्हू 2-2 कलाक 3-3 कलाक इंतज़ारु कनि था डेई खां टंडे बागे वञण लाइ, डेई खां डिगड़ी वञण लाइ। इहो जेको फ़ासिलो 15 मिंट 20 मिंट जो उहे वीचारा धिका खाई रक्षनि ते 2-2 कलाक जो सफ़र करे उहे डिगड़ी पुॼनि था के अस्पताल ताईं। उन्हनि जूं न्याणियूं, उन जा माज़ू वीचारा जेके बीमारी सिमारी में जेके माण्हू अचनि था उहे वीचारा रस्ते वेंदे बि फौत थी वञनि था, उहे अस्पतालनि ताईं नथा पुॼनि। हीउ वॾो असांजो मसइलो आहे, असांजे जापे जो मसइलो आहे। पर हिते कंहिं बि वॾेरे ते कंहिं बि माण्हू ते का जूं नथी चुरे। असीं वफ़ाक़ी हुकूमत खां, सूबाई हुकूमत खां वरी बि जेको मुतालबो था करियूं त हीउ रोड असांजो महिरबानी करे ठाराए ॾियो। बहरहाल आऊं तो वरी सब खां वधीक मुतासिर थियो आहियां जो हिते जो ट्रांसपोर्टर भी रहियो आहियां। हुते उन में भी इहो थियो आहे त 2016-17 जे दौरान मूंखे 4 गाड़ियुनि मां हिकिड़ी बस रही, जेका उन हिकिड़ी गाड़ी भी मूंखे 8 लाख रुपए जो 2 सालनि जे अंदरि नुक़सानु ॾेई वई हुई। उहो उनजो सबबु इहो थियो रोड जो न हुजणु, रोड जो टुटल हुजणु ऐं नुक़सानु। इहा बहरहाल असांजी सूरत हाल आहे। असीं मुतालबो था करूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं हाई कोर्ट जे जज साहिबनि खां, ऐं असां मुतालबो था कयूं सदर साहब खां हिन रोड ते गुज़िरियल 20-22 सालनि में जेके भी टेंडर थिया आहिनि ऐं जेके भी रिपेयरिंग लाइ पैसा आया आहिनि उन्हनि जी जांच कराई वञे ऐं उन में जेके माण्हू करप्शन में मुलविस आहिनि उन्हनि माण्हुनि ते एक्शन खे केस दाख़िल करे ऐं उन्हनि करप्ट माण्हुनि खे सरेआम चौकनि ते टंगी वञे। रोड न सिर्फ़ के इलाइक़े जो पर 2 ज़िलनि खे जोड़ींदड़ रोड आहे, जंहिंमें 3 क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि, पर कंहिंजे बि कन ते का जूं नथी सुरे त को हितां बि को माण्हू रहनि था जिन खां असां वोट वठूं था ऐं असांजो फ़र्ज़ु थिए थो त उन्हनि माण्हुनि जा मसइला असेंबलियुनि में पहुचायूं ऐं असां उन्हनि खे रोड ठाहे ॾियूं। 22 सालनि जे दौरान हिते जेके टेंडर थिया आहिनि उहे टेंडर बि जेके थिया आहिनि उहे अलाए काॾे विया ऐं उहे फंड्स अलाए काॾे विया। अॼु ताईं हीअं असांजी रोड जी का मरम्मत न थी आहे ऐं हीअ रोड अॼु ताईं उन हालत में पियो आहे जंहिंमें खॾा खुॿा थी चुका आहिनि, जिते हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। एहतजाज जोको हींअर अमनाबाद में सिम सोराड़ी हिसाब से असां करे रहिया आहियूं, कुझु ॾींहं पहिरीं ॾेई में बि असां कयो हो। जीअं त हीअ रोड जेको आहे टंडोबागो वाया ॾेई खां डिगड़ी ताईं, इहो असांखे जो तामीर थियो हो या उन तामीर थियण खां पोइ कॾहिं हिन जे के नवां टेंडर थिया मरम्मत लाइ, रिपेयरिंग लाइ। अॼु हिन जी हालत इहा आहे जो 2011 जी ॿोॾ खां पोइ वरी 2020 जी ही महा ॿोॾ आई आहे। उन विच में हिन रोड जी हालत एतिरी त अबतर ऐं ख़राब थी चुकी आहे जो यकीन करियो त तसवर ई नथो करे सघिजे हिन रोड ते सफ़र करण जो। ग़रीब मालवंत माण्हू, मारू माण्हू, आसे पासे जा रहंदड़ माण्हू जेके पंहिंजे बाइकनि ते या रिक्शाउनि ते वञनि था लाज़मी तौर ते उन्हनि खे जेके मुश्किलात दरपेश अचनि थियूं से बयानु करण खां ॿाहिरि आहिनि। कुझु साल अॻु हिते पब्लिक ट्रांसपोर्ट तमामु बहितरीन नमूने सां हली टंडे बागे खां वठी ॾेई ताईं, उन सां आम माण्हू जेको ग़रीब माण्हू आहे सुठो लाभ हासिल करे पियो सघियो। पर सिर्फ़ु रोड जे न हुजण जे करे अॼु हालत उहा आहे जो उहे टोटल बसूं उहा पब्लिक ट्रांसपोर्ट मालिकनि विकिणी छॾी, उहे ख़राब खस्ता हालत में थी वियूं। जो सबबु सिर्फ़ु इहो हो जो रोड न आहे असां वटि। रोड 25 साल थी विया आहिनि इन हालत में। हिकिड़े दफ़े को ठहियो न ठहियो, उन खां पोइ इन जा अलाए केतिरा दफ़ा रिपेयर जा टेंडर आया, पैसा आया, पर उहे जेके आहिनि ज़ाहिरी तरह हिननि को बि कमुकार कोन कयो आहे। ऐं रोड जी अहिड़ी हालत आहे जेका माण्हू हली वञी नथो सघे। ऐं हीअ रोड हिते जे इलाही इलाइक़नि खे कवर करे थो, जेको डिगड़ी खां वठी टंडोबागो ताईं ही मेन रोड आहे। असां ईअं सम्झो त मेन रोड ते बीठा आहियूं ऐं उन जी हालत इहा आहे जेका हिननि जे सिर बि का कान रही आहे। त हाणे इन इन्हनि रुॻी असांजी सिंध
जंहिंजा ख़ुशहाल सिंध उन्हनि जा रोडनि जी हीअ हालत उहा कंहिं कई आहे, उहा असांजे साम्हूं आहे। त असांजा हुकुमरान जे इलेक्शननि में अचण खां पोइ रुॻी ग़रीबनि जे ॻाल्हि त कनि था, पर हक़ीक़ी तरह उन्हनि जो को बि जेको आहे सो ख़्यालु नथा कनि। तंहिं करे अवाम रुॻी वोट ॾियो, पंहिंजो बेख़बर थियो पई हले, उन जे करे हीअ रोड रस्तनि जी हालत हिननि हीअ करे छॾी आहे। असां टैक्स ॾियूं था, हर शइ ॾियूं था, असांजो बुनियादी हक़ आहे त असांखे पंहिंजा रोड ऐं असांजे सिहत या तइलीम सिहत हर शइ हिननि खे ॾियणु खपे, पर हिननि जेका आहे हालत कई आहे उहा असांजे साम्हूं आहे। तंहिं करे हिनखे जेकॾहिं हिननि जे रिपेयरिंग या ख़र्च जो हिसाब किताब जेको आहे बाक़ाइदे कोर्ट नोटिस वठे ऐं हिननि खां हिसाब किताब थियनि घणा दफ़ा तव्हां ठाहियो आहे, घणा पैसा हिन जा मंज़ूर थिया आहिनि ऐं घणो हिन जो कमु जेको आहे सो थियो आहे। जो वधीक चवण हो जेसिताईं ॾेई टंडो बागो डिगड़ी रोड जो कमु शुरू नथो थिए तेसिताईं असांजी ही एहतजाजी जदोजहद जारी रहंदी। समूरनि नंढनि वॾनि शराबनि ते एहतजाजी मुज़ाहिरा कंदासीं। रोड न हुजण सबबि ही समूरो इलाइक़ो मुआशी तौर ते वेही वियो आहे, जंहिंजा ज़िम्मेवार बि तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। असां रोड जे लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं ऐं समूरनि माण्हुनि खे गॾु करे हिकिड़ो तारीख़ी एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि खे हे रोड ठाहिराइण ते मजबूर कंदासीं।